अस्सलाम वालेकुम। अॼु असां ही जेके सिंध ते मुख़्तलिफ़ हुक्मराननि जेके आहिनि सो हुकूमतियूं कयूं, यानी कि जेके डिफरेंट डायनेस्टीज़ रूल कयो, उन्हनि जे बारे में थोरो थोरो ऐं ब्रीफ जेको आहे सो इंट्रोडक्शन ॾिसंदासीं त उन्हनि जो पहिरियों हुक्मरान केरु हुयो, आख़िरी हुक्मरान कहिड़ो हुयो, उनजो पीरियड कहिड़ो हुयो, कहिड़े अरसे में थिया। इहे टेस्ट जे लाइ ॾाढो ई इम्पॉर्टेंट आहे। कॾहिं कॾहिं को सुवाल पुछी वठंदा आहिनि, त मिसाल सूमरा दौर जो पहिरियों हुक्मरान केरु हुयो, समा दौर जो कहिड़ो हुयो, त इन्हनि खे अॼु ॾिसूं था। इन खां पहिरियां तव्हां अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब कयो। अच्छा, शुरू था कयूं। पहिरियां त हीउ थोरो ओवरव्यू आहे। गज़नवी दौर 1026 खां शुरू आहे ऐं 1050 ताईं। सूमरनि जे दौर जो पीरियड 1050 खां 1351। समन जे पीरियड जो जेको आहे पीरियड आहे उहो आहे 1351 खां 1520 ऐं मुख़्तलिफ़ हुक्मरान वरी इन में। अच्छा, हीउ मुक़बरो ॾिसो, ईसा तुरखान जो मुक़बरो इहो जेको आहे ठटे में आहे ही, ठीकु। ऐं हीउ जाम निज़ामुद्दीन समय जो मुक़बरो आहे। हे बि अॻिते मां मुक़बरा बि हिन में मैंशन कया आहिनि त कहिड़े जो मुक़बरो किथे आहे। उनखां पोइ दोदे सूमरे जो मुक़बरो, ठीकु। अॻिते था हलूं। महमूद गज़नवीअ सिंध फ़तह कई ऐं उनखे पंहिंजी सल्तनत सां मिलायईं। हाणे यानी कि गज़नवी दौर जो जेको पहिरियों हुयो महमूद गज़नवी हुयो, ठीकु। उनखां पोइ आहे सूमरनि सिंध ते 300 सालनि खां वधीक हुकूमत कई, ठीकु। समन सूमरनि खां सिंध फ़तह करे 175 सालनि ताईं जेको आहे समन कई आहे। ऐं वरी हेॾां जेका आहिनि इहे हिन जा जेके हिन तुरखाननि जा जेके आहिनि उहे रूरल लिखियल आहिनि, जेके बादशाह में गुज़रिया आहिनि। उनखां पोइ मुग़ल पीरियड आहे 1591 खां 1701 ताईं। कलोड़ा पीरियड जेको आहे 1701 खां 1783 ताईं। उनखां पोइ वरी टालपुरनि जो दौरु 1783 खां 1843 ऐं 1843 खां पोइ वरी अंग्रेज़ आया ऐं 1947 ताईं अंग्रेज़नि जो। मुग़ल उहो कहिड़ो हुयो जेको सिंध जे फ़तह कई, उहो हुयो अकबर बादशाह 1591 में, पोइ वञी करे पंहिंजे किंगडम सां मिलायूं, ठीकु। 1701 में वरी सिंध ते कलोड़नि जी हुकूमत शुरू थी। कलोड़नि हैदराबाद खे, हीअ आहे हैदराबाद खे पंहिंजो छा कयूं, गादी जो हंधु बणायूं। अच्छा, हिन खां पहिरियां हैदराबाद खां पहिरियां ख़ुदाबाद बि हिननि जो गादी जो हंधु हुयो। टालपुरनि 1817 ईस्वी में कलोड़नि खां इक़्तिदार हासिलु करियो। हाणे हितां था शुरू कयूं असां। कलोड़नि जो दौरु 1050 ईस्वी खां 1351 ताईं। सूमरनि जो जेको आहे पहिरियों हुक्मरान हुयो अल ख़फ़ीफ़, ठीकु। ही अल ख़फ़ीफ़। सूमरनि जो आख़िरी हुक्मरान हुयो जेको आहे हुमेर सूमरो, ठीकु। उनखां पोइ अचे थो समन जो पीरियड। समन जे पीरियड में जेको आहे उन्हनि जो पीरियड आहे 1351 खां 1520 ताईं। समन जो पहिरियों हुक्मरान ॼाम उनड़ समो, ठीकु। समन जो आख़िरी हुक्मरान ॼाम फ़िरोज़दीन, ठीकु। उनखां पोइ समन जो डिघो अरसो हुकूमत कंदड़ हुक्मरान जेको ॼाम निज़ामुद्दीन II अथव ही, ठीकु आहे। ॼाम निज़ामुद्दीन II। ऐं उनखां पोइ आहे समन ठटे खे वरी छा खे कयो, गादी जो हंधु ठटे खे, ठीकु। अॻिते था हलूं। अरगोननि जो दौरु। अरगोननि जी हुकूमत 1520 खां 1554 ईस्वी ताईं। हिन जो पहिरियों जेको हुक्मरान हुयो अरगोननि जो शाह बेग अरगोन हुयो, ही शाह बेग अरगोन, ठीकु। अरगोननि जो आख़िरी हुक्मरान शाह हुसैन अरगोन, हीअ लिखियलु आहे शाह हुसैन अरगोन, ठीकु। उनखां पोइ तुरखाननि जो दौरु। तुरखाननि जो पहिरियों जेको हुक्मरान, अच्छा, हीउ पीरियड जेको आहे 1554 खां 1591 ऐं हिननि जो पहिरियों हुक्मरान मिर्ज़ा ईसा बेग तुरखान, हीअ नोट कयो, ठीकु। ऐं तुरखाननि जो आख़िरी हुक्मरान कहिड़ो, मिर्ज़ा जानी बेग तुरखान, हीअ लिखियलु आहे जानी बेग तुरखान, ठीकु। अॻिते था हलूं। मुग़लनि जो दौरु 1591 खां 1701 ताईं। अच्छा, मुग़लनि जो पहिरियों हुक्मरान यानी कि सिंध ते जेको अकबर बादशाह फ़तह करे पोइ हुन सां किंगडम सां मिलायो हुए, ठीकु। ऐं मुग़लनि जो आख़िरी हुक्मरान कहिड़ो, बहादुर शाह ज़फ़र हुयो, ठीकु। उनखां पोइ था अचूं पाण कलोड़नि जो दौरु। कलोड़नि जे दौर जो पीरियड आहे 1701 खां 1783 ताईं, ठीकु। कलोड़नि जो पहिरियों हुक्मरान यार मोहम्मद कलोड़ो, ठीकु। 1768 ताईं ख़ुदाबाद शहर जेको आहे ख़ुदाबाद गादी जो हंधु रहियो सिंध जो। 1768 में मियां ग़ुलाम शाह कलोड़े हैदराबाद दरियाफ़्त कई। हाणे ॾिसो
कंहिं कई मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े। जॾहिं हैदराबाद दरियाफ़्त कई हिननि त पोइ वरी इन्हनि खे गादी जो हंधु जेको आहे सो हैदराबाद खे सिंध जो गादी जो हंधु बणायऊं। ऐं आख़िरी हुक्मरान आहिनि जो अब्दुल नबी कलोड़ो। उन खां पोइ आहे टालपुरनि जो दौरु। हाणे टालपुरनि जो दौर में पहिरियों हुक्मरान मीर अली फ़तह न बल्कि मीर फ़तह अली ख़ान टालपुर हुयो। टालपुरनि जो हुक्मरान नसीर ख़ान टालपुर। उन खां पोइ मीर सोराब ख़ान जेको आहे ख़ैरपुर शहर ठाहियो। दरियाफ़्त कंहिं कयो? मीर सोराब ख़ान। ही नोट कजो हिनजो, ख़ैरपुर कंहिं दरियाफ़्त कई? जेको आहे सोराब ख़ान। उन खां पोइ मीर सोराब ख़ान। अच्छा, हिन में ॾिसो मीर अच्छा, ही टालपुरनि जो जेको पंहिंजे लाइ उहे इस्तेमालु कंदा हुआ लक़ब, उहो मीर कंदा हुआ। ठीकु। ऐं मीर सोराब ख़ान जेको आहे सो कोट डिजी क़िलो बि इन ई ठाहिरायो। हे कोट डिजी क़िलो मीर सोराब ख़ान टालपुर फैज़ महल जेको ख़ैरपुर में आहे उहो बि इन ठाहिरायो। ठीकु। ख़ैरपुर जो जेको आहे पूरो नालो ख़ैरपुर मीरस। इन्हनि मीरनि जे करे ई ख़ैरपुर मीरस सॾिबो आहे। हाणे कुझु इम्पॉर्टेंट मुक़बरा आहिनि। मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े जो मुक़बरो किथे आहे? हैदराबाद में। मियाँ आदम शाह कलोड़े जो मुक़बरो सखर में आदम शाह जी टकरी ते। इहो नोट कजो, आदम शाह जी टकरी सखर में, ग़ुलाम शाह कलोड़ो हैदराबाद में। ठीकु। मिर्ज़ा ईसा ख़ान तुरखान जो जेको आहे मुक़बरो उहो किथे आहे? ठटे में, मकली क़ब्रिस्तान में। ठीकु। अॻिते था हलूं। हीअ आहे जाम निज़ामुद्दीन समय खे जाम नदो बि चवंदा हुया। ठीकु। जाम निज़ामुद्दीन जो मुक़बरो ठटे जे शहर मकली क़ब्रिस्तान। जाम निज़ामुद्दीन बि उते दफ़नायल आहे। दोदे सूमरे जो मुक़बरो बदीन में रूपा माड़ी। ये लिखियल अथव रूपा माड़ी। किथे? बदीन में रूपा माड़ी वटि आहे। अकबर बादशाह मुग़ल जो मुक़बरो इंडिया जे शहर सिकंदरा में आहे। ही सिकंदरा। ही शॉर्ट अॼु जो हुयो वीडियो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।